ब्रेकिंग न्यूज़ शेख नालू वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध क्राफ्ट फेस्टिवल में इफ्तिताही तकरीब में आमद थी है। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह रिबन काटे सिंध क्राफ्ट फेस्टिवल जो इफ्तिताह कर छॾियो आहे। वडे वज़ीर सां गॾु सकाफ़त वारो वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह, डायरेक्टर जनरल कल्चर हबीबुल्ला मेमण ऐं ॿियनि पिणु इस्तक़बाल कयो आहे। सकाफ़त खाते 2 ॾींहनि वारो सिंध क्राफ्ट फेस्टिवल पोर्ट गिरैंड में मुनक़िद कयो। तर्जमान वडे वज़ीर जो चवणु आहे सिंध क्राफ्ट फेस्टिवल 28 खां 3 नवंबर ताईं पोर्ट गिरैंड में जारी रहंदो। फेस्टिवल में 100 खां वधीक स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि। क़ौमी विरसे जे हथी ऐं सकाफ़ती हम आहंगी लाइ ॿियनि सूबनि जूं चूंडियल दस्तकारियूं पिणु पेश कयूं वियूं आहिनि। रिवायती दस्तकारी, लोक मौसीक़ी ऐं सकाफ़ती रक़्स पिणु पेश कया वेंदा। सकाफ़त, लोक मौसीक़ी ऐं औरतुनि जी तख़लीक़ी कम खे हर साल सिंध क्राफ्ट फेस्टिवल में उजागर कयो वेंदो आहे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां फेस्टिवल जे मुख़्तलिफ़ स्टॉल जो दौरो कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहियो नाज़रीन। वडे वज़ीर जो सैयद मुराद अली शाह जो सिंध क्राफ्ट फेस्टिवल में इफ्तिताही तकरीब में आमद थी आहे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह रिबन काटे सिंध क्राफ्ट फेस्टिवल जो इफ्तिताह करे छॾियो आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। वडे वज़ीर जो चवणो त 9 सूबनि जे क़याम बाबति समूरा बहस मुकमल रद्द कया विया आहिनि। 9 सूबनि जी ॻाल्हि हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾियो। अलाह खां सवाइ कंहिं में बि सिंध खे विरहाइण जी ताक़त नाहे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो तक़रीब खे ख़िताब दौरान वधीक चवणु हो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरीं अरिड़हीं तरमीम में तब्दीली ऐं NFC एवार्ड में घटिताई वारी तजवीज़ खे रद्द करे चुको आहे। उहे मामला 27 आईनी तरमीम में रद्द कया विया हुआ।